अस्सलाम वालेकुम। आना टीवी ते ब्रेकिंग न्यूज़ खणी आया आहियूं त यूसी सुल्तानाबाद जे ॻोठ फिरोजाबाद में ॻोठ में सहूलियतूं न हुअण जे सबबु पोलियो जा फुड़ा पियारण खां इनकार करे छॾियो आहे। ॻोठाणे अब्दुल करीम बिरोई ॿुधायो त 15 सालनि खां जर जो पाणी खारो पी रहिया आहियूं, जे सबबु मुंहुं जी मर्ज़ पैदा थी रहिया आहिनि। पोलियो जे करे त फ़क़ति मज़ूर थींदा थी, मगर हिन पाणी जे करे कैंसर सबबु मरी रहिया आहियूं। करीम बिराई ॿुधायो त स्कूल जी बिल्डिंग कमज़ोर थी किरण लॻी आहे, फर्नीचर टुटल आहे, जॾहिं 150 ॿारनि खे पढ़ाइण जे लाइ फ़क़ति हिकिड़ो मास्तर आहे। मुंहिंजो नालो करीम बख्श बिरोई आहे, मुंहिंजे पीउ जो नालो मोहम्मद उमर आहे ऐं ॻोठ बिरोईआबाद में सुल्तानाबाद लॻाए असांजा जेके जाइज़ मसइला आहिनि उहो हल कोन था करे पूरो कोन था। पहिरियां असांजा पाणी सही कोन्हे ऐं असांजे स्कूल में हिकिड़ो मास्तर आहे, 50 खां वधीक ॿार आहिनि। असांजे ॿार खे केर बि कोन थो पढ़ी कोन थो सघे, स्कूल वञनि था पढ़नि कोन था, ईअं ई अचनि था। असांजा ॻोठ में पाणी जो पीअण जो साफ़ु पाणी आहे ई कोन। ऐं ॿार आया उन्हनि खे चयो वञे हली ॾिसो, तव्हां रिपोर्ट ठाहे वाकिया ॾियो। असांखे अलाए घणा साल थी विया आहिनि जेको पाणी जेको असांजो ख़राबु आहे, ऐं पाण हींअर बि जेको चेकअप लाइ पाणी ॾिया थो वञी चेकअप कराइनि। अगरि असांजा जाइज़ मसइला आहिनि त हल करे ॾियनि, अगरि जाइज़ मसइला न आहिनि त पोइ असीं ग़लति आहियूं। पाणी बिल्कुलु ख़राबु आहे, जानवर बि कोन था पी सघनि इहो पाणी जेको असां पियूं था। जी नाज़रीन, तव्हां अब्दुल करीम बिरोई जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त हिन जा मुतालबा जाइज़ आहिनि, त जाइज़ न हुजनि त बेशक असांजा मुतालबा हल न कया वञनि।